हिते मां सभु अहम ख़बर शेयर करे रही हूँ। सिंध हाईकोर्ट कराची में अवामी हंधनि ते अवामी टॉयलेट्स जी तामीर न थियण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार वकील चयो त पब्लिक टॉयलेट्स जी तामीर न करणु आइन जे आर्टिकल 4 ऐं 19 जी भञ कड़ी आहे। वकील तारिक मंसूर चयो त अवामी हंधनि ते टॉयलेट्स न हुजण सबबि औरतुनि, ॿारनि ऐं माज़ूरनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुकूमत खे बस स्टॉप ऐं शॉपिंग सेंटर्स, पार्कनि, क़ब्रिस्ताननि ऐं ॿियनि हंधनि ते टॉयलेट्स ठाहिण जी हिदायत कई वञे। अदालत सिंध हुकूमत खे सूबे जे 32 ज़िलनि में अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त ते फ़ैसिलो जस्टिस सलाहुद्दीन पंवर जी सरबराही में ॿ-रुकनी बेंच ॿुधायो आहे। अहम ख़बर खां वां आगाह कयूं पिया। सिंध हाईकोर्ट कराची में अवामी हंधनि ते अवामी टॉयलेट्स जी तामीर न थियण बाबति केस जी ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ार वकील चयो त पब्लिक टॉयलेट्स जी तामीर न करणु आइन जे आर्टिकल 4 ऐं 19 जी भञ कड़ी आहे। वकील तारिक मंसूर चयो त अवामी हंधनि ते टॉयलेट्स न हुजण सबबि औरतुनि, ॿारनि ऐं माज़ूरनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। एक भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाईकोर्ट कराची में अवामी हंधनि ते अवामी टॉयलेट्स जी तामीर न थियण बाबति केस जी ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार वकील चयो त पब्लिक टॉयलेट्स जी तामीर न करणु आइन जे आर्टिकल 4 ऐं 19 जी भञकड़ी आहे। वकील तारिक मंसूर चयो त अवामी हंधनि ते टॉयलेट्स न हुजण सबबि औरतुनि, ॿारनि ऐं माज़ूरनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुकूमत खे बस स्टॉपनि, शॉपिंग सेंटरनि, पार्क्स ऐं क़ब्रिस्ताननि में ऐं ॿियनि हंधनि ते टॉयलेट्स ठाहिण जी हिदायत कई वञे। अदालत सिंध हुकूमत खे सूबे जे 32 ज़िलनि में अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त ते फ़ैसिलो जस्टिस सलाहुद्दीन पंवर जी सरबराही में 2-रुकनी बेंच ॿुधायो।